ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माती तन द्वारा चवंता मीठी मीठी ॿार बाबा अॼु चवंता कि असांखे कोई बि आलतू फालतू ॻाल्हि ॿुधाईंदो न त ॿुधंदे हुए न ॿुधे। हिकु त माण्हू ॿुधाईंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि कि छा करूं, हाणे ॿुधाए थो त ॿुधणो पवंदो, ईअं हली वेंदासीं त हुनखे सुठो न लॻे। तुझे पता उन्हें कोई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि त तव्हां उथी न सघंदा, ॿुधाइनि त तव्हां बाबा चए ॿुधंदे हुए न ॿुधो। त हिन जो असांखे बाबा युक्ति बि थो ॿुधाए कि हुन समय उहो जंहिंजे लाइ बि तव्हांखे ॿुधाए थो न, उहो उल्टो सोचो थो ॿुधाए, तव्हां सुठो सोचो न। हुनमें सम्झो चए थो उहो अहिड़ो आहे, कूड़ ॻाल्हाईंदो आहे, कमु न कंदो आहे, आलसी आहे, तव्हां इहे सोचो हुनजो हालत ख़तम थी वञे, वो कॾहिं कूड़ न ॻाल्हाए, वो ॾाढी सुठी आत्मा आहे, परमात्मा जो व्यापार आहे, ॾाढी मिठी आत्मा आहे। तव्हां मन में हुनजे लाइ सुठो सोचंदा रहो। इहे बि अभ्यास कंदासीं न त असां में परिवर्तन न त छा थींदो। ॾिसो, अगरि तव्हां सोचो भई उहो तो चए, मां थोड़ी थी चवां, लेकिन असां ॿुधदे ॿुधदे न कॾहिं असांजे मुंहं मां हा निकिरी एॾी देर ॿुधंदासीं ऐं मन त फ्री न हूंदो आहे न, मन खे तो सोचण जे लाइ ॻाल्हियूं खपनि। त अगरि तव्हां हुन समय मन खे परमात्मा जी यादि में या सुठे वीचारनि में बिज़ी न कंदव न त उहे ॻाल्हियूं ज़रूर तव्हांजे मन में वेही रहंदियूं, बुद्धि में वेही रहंदियूं। हुन सां छा थींदो, असां हुन माण्हुनि जे लाइ ओड़ी इमेज क्रिएट थी वेंदी आहे पंहिंजी बुद्धि में कि हा भई वो माण्हू ईअं आहे। हाणे साम्हूं वारो सच ॻाल्हाए थो, कूड़ ॻाल्हाए थो, पतो न आहे, ॿाहिरां खां त चईंदा आहिनि अलाए सच थो चए कूड़ थो चए, लेकिन हिकु संशय, हिकु शक त पइजी वेंदो आहे न। ॿियो छा थींदो, असांजे मुख खां हा बि निकिरी वेंदो, हा भई ईअं ठीकु ॻाल्हि थोड़ी आहे, हीअं त हुन सां असांजो बि पाप चढ़ी वेंदो। मतिलबु तव्हां हा चयो न त तव्हांजो हुन सां हिसाब किताब थी वियो। माना उहो माण्हू आहे बि न, ऐं चलो आहे बि, हुन आत्मा में एतिरी शक्ति न आहे हुन बुराइनि खे ख़तम करण जी, लेकिन असां त ग्लानी कई न कि बीमार खे चओ तूं बीमार आहे, अहिड़ो आहे, त माण्हू ग़लति सम्झंदा आहिनि न, हुनखे सुठो न लॻंदो आहे। बीमार माण्हू खे सुठो लॻंदो, असां हुनखे चऊं तूं त बीमारी रहंदो, अॼु ॾींहुं आयो आहे, हुनखे सुठो न लॻंदो। उहो ई असां हा बि चयो न, हा ईअं थोड़ी कबो आहे, ईअं हूंदो अलाए हा बि चयो त मतिलबु उहा आत्मा बीमार आहे। आत्मा खे बीमारी इहे त आहे, ये कमी कमजोरी, विकार, बुराइयूं, बुरा स्वभाव संस्कार, ये आत्मा जी बीमारी आहे। अॼु असां माण्हू खे बीमार वटि वेंदो हॉस्पिटल में या घर में बि त माण्हू छा चईंदा आहिनि, हा भई असां हिन खां पुछणा आहियूं, दुआ कंदा आहियूं जल्दी ठीकु थी वञे। ऐं आत्मा खे एॾी सारी बीमारियूं लॻल आहिनि, कूड़ ॻाल्हाइण, चिल्लाइण, काम क्रोध लोभ मोह अहंकार, ईर्ष्या करण, घृणा करण, ऐं आत्मा जी बीमारियुनि जे लाइ माण्हू हिक ॿिए खे चए थो हा वो अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, अहिड़ो, मतलब असां हुनजी बीमारी खे फैलायूं था, हुनखे वधायूं था। हुनजी आत्मा में जेकी बीमारियूं लॻल आहिनि हुनखे ख़तम करण लाइ भॻवान खां दुआ नथा करो। केरु अगरि बुरे स्वभाव संस्कार वारो आहे न, अगरि तव्हां हुनखे रोज घड़ी घड़ी चओ था कि तूं अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, मतिलबु हुनजी आत्मा पहिरियों खां ई बीमार आहे, त हुनखे ॿियो ई बीमार चई करे बीमार करो था त पाप चढ़ंदो न। हिन करे बाबा चए थो कॾहिं कोई बि व्यर्थ व शैतानी वारी ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए, हिकु त हुन सां परे ई रहो, हुन सां मित्रता न करो, भले तव्हांजे घर में ई छो न आहे, भले तव्हांजो संबंधी ई छो न आहे। हिकु त असांखे छोकी आत्मा जी अगरि आदत हूंदी त असां में बि लॻी सघंदी आहे, जेसीं असां शक्तिशाली न ठहूं। घर में कोई शरीर की बीमारी थींदी आहे, भले डॉक्टर हुन बीमारी जी इलाज कंदो,
लेकिन डॉक्टर चईंदो न हिन खां थोरो परे रहे। असां डॉक्टर खे ईअं थोड़ी चवंदा तव्हां त पासे वञी चेकअप था करो, असां कीअं परे रहूं। लेकिन डॉक्टर चईंदो न भई तव्हां में बि, डॉक्टर त पंहिंजी पूरी प्रिकॉशन सां हुनखे चेक कंदो। लेकिन असांखे चईंदो न भई कोई कोई फैलण वारी बीमारी हूंदी थी न हिन खां परे रहे। त ईअं बाबा चए थो हिन रीति परे रहो, हुन सां घृणा नफ़रत न करो। हुनजी बुराइयूं जॾहिं वो बुरी अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियूं करे न त हुनजे बुरे स्वभाव संस्कारनि सां मित्रता न कजो। हुनजे लाइ शुभभावना शुभकामना रखो। कॾहिं बि वो अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि ॿुधाए न, सम्झो तव्हांजे घर में या कोई माण्हू या संबंधी आहे जंहिंसां तव्हांखे घड़ी घड़ी मिलणो ई पवंदो आहे, त वो जॾहिं बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियूं करे न तव्हां ध्यानु ई न ॾिजो। पंहिंजे तव्हांखे जो कमु आहे हुन कम जी ॻाल्हि करे बसि कमु पूरो। हिन रीति छा थींदो, हुनजे लाइ जेतिरो शुभभावना शुभकामना रखंदा आहियूं त हुन आत्मा खे बि सुठो लॻंदो। ऐं अगरि असां हुनजी ॻाल्हि ॿुधंदे हुए न ॿुधंदासीं, पंहिंजे मन में कुझु कुझु ॿियो सुठो सोचंदा रहंदासीं त साम्हूं वारे खे सम्झ में अची वेंदो हिनखे मुंहिंजी ॻाल्हियुनि में इंट्रस्ट न आहे, त पंहिंजो पाण ई बंदि करे छॾियो। असांखे हुनजे लाइ शुभभावना शुभकामना छो रखणी आहे? छो जी इहा बि सही ॻाल्हि आहे भई हुनजे मन में फालतू ॻाल्हियूं कंहिंजे लाइ बि अचनि थियूं त ज्यादा सोचतो त गड़बड़ी बि थी सघंदी आहे। त हुनजे लाइ शुभभावना शुभकामना बि रखणु ज़रूरी आहे। हुनखे बि सुठी ॻाल्हियुनि में इन्वॉल्व करो। कॾहिं तव्हांखे फालतू कोई ॻाल्हि ॿुधाए न त तव्हां फटाफट ॻाल्हि चेंज करो, हलो हाणे इहे कमु था करो, हेॾे वञिणो आहे, हिन सां ईअं करिणो आहे, इहो कमु करिणो, त हुनजे मन में बि उहो फालतू ॻाल्हियूं हटी वेंदियूं। छोकी आत्मा जे मन बुद्धि खे वीचार करणो ई आहे, बुद्धि खे हेॾे होॾे घुमणो ई आहे, मन खे वीचार करणो ई आहे। हिन समय असां सुठी ॻाल्हियुनि में वीचार नथा हलनि, बुद्धि सुठी जॻह नथी हेॾे होॾे घुमे त फालतू जॻह थी घुमे। लेकिन असांखे सम्झ में अची वियो, असांखे बाबा चई डायरेक्शन ॾिनो अथई, सम्झ ॾिनी थी, असांजी बुद्धि सम्झे थी त असांजी बुद्धि जो भटकण बंदि थी वियो, मन जो सुठा वीचार थी विया। लेकिन हाणे असांखे ॿियनि माण्हुनि जे लाइ बि ईअं सुठा सुठा वीचार सोचे करे उन्हनि खे बि ईअं आलतू फालतू ॻाल्हियुनि में भटकण सोचण खां छुड़ाइण जे लाइ उन्हनि जे लाइ शुभभावना शुभकामना रखणी। त बाबा चए थो कि ॾिसो ये परमात्मा जो फरमान आहे कि कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि ॿुधंदे हुए न ॿुधो, सुठो सुठो सोचो, युक्ति करे असांखे हुन आत्मा खे बि शांत करणो आहे, असांखे बि शांत थियणो आहे, असांजी बुद्धि में बि उहे ॻाल्हियूं न वेहनि, इन जो कोई न कोई उपाय सोचता रहो। बाबा त ॿुधायो असांखे, तव्हांखे बि लॻे थो त तव्हां बि सोचो, पर सभिनि खां सुठो आहे कि असां ॻाल्हि खे मोड़े छॾियो, मतिलबु ॻाल्हि चेंज करे छॾियो। अगरि तव्हांखे कोई ॿुधाए थो न, तव्हां ॻाल्हि ई कोई तव्हांजे मन में कोई सुठी ॻाल्हि हुजे हुनखे उहो ॿुधाए, त कोशिशि करे हुनखे बि हुन ॻाल्हि में इन्वॉल्व कंदव न त हुनजो बि मन बुद्धि उहो सुठी ॻाल्हियुनि में लॻी वेंदो, त उहो बि उहो ॻाल्हि भुलिजी वेंदो। छोकी अगरि असां इहे सम्झी वियासीं भई असां आत्मा ई आहियूं, आत्मा में जो मन बुद्धि आहे हुनखे त सोचण लाइ ॻाल्हि खपे ई सही। जीअं शरीर खे भोजन खपे त सुठो भोजन ॾियो या ख़राब भोजन ॾियो, पेट त भरजी वेंदो न, लेकिन अंदर वञी उहो छा गड़बड़ी कंदो। वही आत्मा खे बि सोचण लाइ ॻाल्हियूं खपनि, बुद्धि में मन बुद्धि खे ॻाल्हियूं खपनि। हाणे त सॼो ॾींहुं अगरि टीवियूं ॾिसंदव, हेॾे होॾे जी ॻाल्हियूं कंदव, सिर्फ़ु अधु कलाक जेको बि तव्हां ॿुधंदा आहियो पढ़ंदा आहियो, बाक़ी समय अगरि तव्हां इहे ई ॿुधंदव, अहिड़ा वहिड़ा ई ॻाल्हियूं ॿुधंदव कंदव ॾिसंदव त पोइ तव्हांजी आत्मा खे त बीमारियूं लॻंदियूं न। भई तव्हां खाओ सुठो, हिकु चीज सॼो ॾींहुं सुठी अथव, बाक़ी सॼो ॾींहुं कचिरो था खायो त शरीर त बीमार थींदो। उहो ई आत्मा जे लाइ भोजन छा आहे? विचार। हाणे त सिर्फ़ु अधु कलाक माण्हू चलो ये मुरली त बाबा जी सम्झ में ईंदी आहे हिंदी में, लेकिन बस सच्ची ॿुधायो
जो सत्संग कीर्तन ॿुधंदा आहियो, माण्हू सिंधी करे ज्यादातर सुखमनी, जपजी साहिब, कीर्तन पंजाबियुनि जा ॿुधंदा आहिनि। तव्हां अॼु पंहिंजे दिमाग़ खे सोचो, सच्ची सच्ची ॿुधायो, तव्हां रोज सुखमनी, जपजी साहिब, भजन कीर्तन जो बि ॿुधंदा आहियो, तव्हांखे केतिरो सम्झ में ईंदो? छो जे असांखे जेसिताईं ॻाल्हि सम्झ में न ईंदी न, तेसिताईं मन उहो सोचदो न, ऐं मन खे त वीचार खपनि। तव्हां नेमी नाची करे 6 बजे उथी करे वाहिगुरु वाहिगुरु जो जाप जपो था, कीर्तन ॿुधो था, जपजी साहिब सुखमनी पढ़ो था, लेकिन मन खे त वीचार जो भोजन ॾिनो ई न, हुनखे त कुझु सम्झ में आयो ई न, बुद्धि त लॻी न। भई जेको बि तव्हां करो था न, सिर्फ़ पंहिंजे मन खे ख़ुशि करण लाइ था करो कि हा मां एतिरे बजे उथंदी आहियां, ये कीर्तन भजन ॿुधंदी आहियां, सुखमनी पढ़ंदी आहियां, जपजी साहिब पढ़ंदी आहियां, बस। लेकिन मन खे सुठे वीचार जो भोजन खपे, जो उहो सॼो ॾींहुं हुनखे सोचदो रहे हुन ॻाल्हि खे। त बाबा हाणे इन करे असांखे सम्झाइण आयो। बाबा चए थो कि तव्हां जेको बि करो था, चलो तव्हां गीता ई था ॿुधो, तव्हां रामायण भागवत पढ़ो था, हुनमें बि त हिंसक ॻाल्हियूं आहिनि, पोइ उहो बि तव्हां हिंसक ॻाल्हियूं सोचो था। हा भई कृष्ण सां बि ईअं थियो, राम सां बि ईअं थियो, पर तव्हां सोचो असां सां थियो त छा वॾी ॻाल्हि, दुखी थियो न। तव्हां चईंदा फलाणे गुरु नानक देव, गुरु गोविंद सिंह देव, हिननि सां बि ईअं थियो, असां सां थियो त छा वॾी ॻाल्हि। तव्हां चीजूं अहिड़ी पढ़ो था, ॿुधो था, त तव्हांजे वीचार में बि ईअं, जीवन बि उहे दुखी परेशान हो था, भॻवान खे चओ था कि असांखे अहिड़ी दुनिया में वठी हल जाते सुख चैन हुजे। इन करे परमात्मा बि चए थो, पहिरियों तव्हां जेको ॿुधो था, पढ़ो था, पहिरियों त सुठी ॻाल्हियूं ॿुधो, सुठी ॻाल्हियूं ॿुधो, पढ़ो, सच्ची ॻाल्हियूं पढ़ो। कृष्ण जी दुनिया में कॾहिं कंस हूंदो न आहे, राम जी दुनिया में कॾहिं रावण हूंदो न आहे, लेकिन तव्हां अहिड़ी चीजूं ॿुधो पढ़ो था त पोइ मां छा करां। इन करे बाबा असांखे सभिनि खां पहिरियों इहो ॿुधाइण आयो आहे कि अहिड़ी सुख चैन जी दुनिया, हिकु गीत आहे न, असांखे वठी हल, अहिड़ी दुनिया वठी हल जाते सुख चैन हुजे, सुख जो नाम निशान न हुजे, जेके सचखंड चईंदा आहिनि, स्वर्ग चईंदा आहिनि। त पहिरियों परमात्मा असांखे ॻाल्हि ॿुधाइण आयो कि वञण केरु थी, आत्मा चए कंहिंखे थी, परमात्मा खे, ऐं उहा जॻह आहे स्वर्ग, सचखंड। हुते न रावण हूंदो आहे, न कंस हूंदो आहे, न सूपनखा, न जरासंधी, अहिड़ा कोई माण्हू न हूंदा। पहिरियों त असांखे सम्झ में अचणो खपे, असांखे विश्वास थियणो खपे कि बरोबर अहिड़ी दुनिया आहे जो सिर्फ़ परमात्मा ई ठाहे सघंदो, ॿियो कोई बि देहदारी गुरु संत सन्यासी न ठाहे सघंदो। गीता में भी लिखल अथव, तव्हां मूंखे प्राप्त, मूंखे पहचाने ऐं मां जेकी शक्ति ॾियां थो हुनखे प्राप्त तॾहिं करे सघंदा आहियो जॾहिं तव्हां देह ऐं देहदारियुनि सां, दैहिक संबंध जो बि अहिड़ी चीजूं आहिनि हिननि सां पंहिंजो बुद्धि जो कढी छॾंदव। अगर तव्हांजो बुद्धि में ये चित्र ई हूंदा, भक्ति जी सामग्री जी दरी त मूंखे यादि कंदा, त तव्हां मूंखे प्राप्त न करे सघंदा, अर्थात असां हुनजी शक्तियुनि खे प्राप्त न करे सघंदा। त बाबा अॼु असांखे छा थो ॿुधाए कि अहिड़ी दुनिया मां ठाहियां थो, गीत ठाहिण वारो ठातो, असां बि चईंदा आहिनि हे भॻवान अच तूं हाणे असांखे हिन दुख जी दुनिया खां वठी हल, सुख ॾे, शांति ॾे, ख़ुशी ॾे, लेकिन कॾहिं दुख मांगदा आहियो छा? त जॾहिं भॻवान सां सही संगत, ज़रूर भॻवान में एतिरी ताक़त आहे जो अहिड़ी दुनिया ठाहे सघी जाते दुख जो नाम निशान ई न हुजे, माण्हुनि खे पतो ई न हुजे कि दुख छा थींदो। त अहिड़ी दुनिया परमात्मा हाणे उहे दुनिया ठाहिण आयो, लेकिन हुन दुनिया में वञण जे लाइ असांखे लाइक़ ठाहिण लाइ परमात्मा हाणे असांखे ज्ञान थो ॾे, सम्झ थो ॾे, पढ़ाई थो पढ़ाए
ये पढ़ाई तो पढ़ा कि जीवन में सदा सुख शांति खुशी में कीअं रहबो। अगर अॼु बाबा जी ॿुधाए तो कि तव्हां जेको बि कोई माण्हू तव्हांखे उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधाए तव्हां ॿुधदे बि न ॿुधो, ॿियो ई मन में हुनजे लाइ सुठो सोचो त तव्हांजी आत्मा जी मन बुद्धि में कचिरो घुसंदो, पोइ उल्टा सुल्टा वीचार हलंदा ई न, पोइ तव्हांजे जीवन में अशांति ईंदी, परेशानी ईंदी, पाप चढ़ंदो। ईअं बाबा असांखे युक्ति थो ॿुधाए। अगरि असां हिन ई युक्ति खे अपनाए करे हलंदासीं त अॼु खां असांजे बुद्धि में कॾहिं बि कंहिं माण्हू जे लाइ रॉन्ग बुरी इमेज छपंदी न। कोई असांखे कंहिंजे लाइ उल्टी सुठी ॻाल्हि ॿुधाए, असां हुनजे लाइ ॿियो ई सुठो सोचे हुनजे लाइ दुआ कंदासीं, सुठो थी वियो न, मन बुद्धि स्वच्छ थी वेंदो न बुरी ॻाल्हियुनि सां। ईअं बाबा जो असांखे रोज़ रोज़ युक्ति ॿुधाईंदो न अलॻि अलॻि ॻाल्हियुनि जे लाइ। ईअं ई जॾहिं असां इहे सभु कुझु असां जीवन में जॾहिं सम्झी करे धारण करे हलंदासीं त असांजो जीवन सुखी जीवन थी वेंदो। असां हिन नर्क जी दुनिया में रहंदी हुई बि परमात्मा जी चित्र छाया में अतींद्रिय सुख में रहंदा। पोइ जॾहिं स्वर्ग में हलण वारा माण्हू तयार थी वेंदा, जॾहिं असां सां गॾु ॿिया बि माण्हू तयार थींदा, त हीअ दुनिया जो खे ख़तम कराए परमात्मा असांखे स्वर्ग जी दुनिया में मोकिले छॾींदो। उहो न हलंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मां स्वर्ग में न हलंदो, मां तव्हांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहींदो, लेकिन मां त सिधे मथे ई रहंदो। सिर्फ हिन समय परमात्मा हिन पतित दुनिया पतित शरीर में अची करे असांखे इहे सम्झ ॾींदो आहे, ये ज्ञान ॾींदो, ये पढ़ाई पढ़ाईंदो कि कीअं जीवन में सदा सुख शांति सां रही सघंदा आहियूं। रही सघंदा आहियूं, असंभव न आहे, संभव आहे, लेकिन असांखे पंहिंजी बुद्धि में ये कढणो पवंदो कि जीवन आहे त दुख सुख त आहे थी न। असां अहिड़ो जीवन जियो आहे, कॾहिं स्वर्ग में असां अहिड़ो जीवन जींदा हुयासीं जिते दुख जो नाम निशान न हुयो। तॾहिं त माण्हू अञा ताईं गीत त ॻाइनि था न। जॾहिं गीत ॻाइनि था त ज़रूर अहिड़ी दुनिया आहे। बाबा चए थो हाणे सभिनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए कि अहिड़ी दुनिया परमात्मा हाणे ठाहिण आयो आहे जिते दुख जो नाम निशान न, सुखी सुख शांति शांति खुशियूं ई खुशी। त हुनजे लाइ हाणे खां ई संस्कार भरणा पवंदा। माण्हू कई ॿार हूंदा आहिनि बचपन खां ई कुझु कुझु कंहिं कंहिं ॻाल्हि में एक्सपर्ट हूंदा आहिनि। बचपन खां ई कोई गीतायूं कंठ करे वठंदो आहे, कोई ग्रंथ शास्त्र पढ़ण लॻी वेंदो आहे, कोई सुठी नॉलेज हूंदी त सभु कुझु ॿुधाए सघंदो आहे दुनिया जे बारे में। पिछले जन्मनि जो संस्कार हूंदा आहिनि। त असांखे कहिड़ा संस्कार हाणे विझणा, सदा सुखी ख़ुशि सभिनि जे लाइ सुठो सोचण जो संस्कार भरणा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकले जे ॿारनि छुटी माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। संगम युग जे समय जो महत्व ॼाणी परमात्मा दुआनि सां झोली भरण वारा माया जी था। बाबा चए ये जेको समय हले था न संगम युग, सृष्टि जो अमृत वेले जो समय तो हले। हिन समय में हिकु सेकेंड, ये समय हूंदो 100 सालनि जो। हिन समय में आत्मा पंहिंजे अॻियां जे चक्कर जेको 5000 साल जो चक्कर शुरू थियण वारो न, हुन चक्कर में हुन आत्मा जो जीवन कीअं हूंदो अलॻि अलॻि जन्मनि में उहो फिक्स थींदो वेंदो आहे। हिन संगम युग जो हिकु सेकेंड अॻियां जे चक्कर जेको बि शुरू थियण वारो हुनजो 1 साल बराबरि हूंदो। जे माण्हू चईंदा न अञा हिनजो इहो समय 2-3 साल ताईं हलंदो, अञा हिनजो इहो बुरो समय एतिरो समय ताईं हलंदो, हिनजी एतिरी आयु ताईं बुरो समय आहे हिनजी कुंडली में। त उहो कुंडली असां हाणे था लिखूं
हाणे जीअं आत्मा परमात्मा खे पहचाने छॾी, जेतिरो हर सेकंड परमात्मा खे यादि कंदी वेंदी न, हुनजे अॻियां जे जीवन जी कुंडली ठहे थी। हाणे भाग्य चईंदा आहिनि असां इहो भाग्य लिखाया आयो आहे, हिन जो खोटो आहे या सुठो, तो हाणे जे समय ते ही असां पंहिंजो भाग्य खुदि लिखूं था। हाणे भाग्य लिखण जी कलम असांजे हथ में आहे, त जेतिरो असां परमात्मा खे हर सेकंड यादि कंदासीं, हुनजी श्रेष्ठ मथे हलंदासीं। तव्हां हिकु सेकंड बि कंहिं ॻाल्हि जे लाइ दुखी थियो न, हाणे बाबा जो ठही करे सोचो, तव्हांजे अॻियां जे जन्मनि में सत्यत्रेता में न द्वापर कलयुग में तव्हां हुन ई ॻाल्हि जे लाइ 1 साल ताईं दुखी थींदा न। भई हिन जा कई चईंदा आहिनि हिन जा ग्रह अहिड़ा था हलनि, त उहे त जेका बि माण्हू चईंदा आहिनि इहे ग्रह व्रह जो आहिनि, इहे त बत्तियूं आहिनि। बाबा चए थी इहे त सूर्य ग्रह, इहे त सभु बत्तियूं आहिनि। लेकिन हाणे जेका असां अगरि परमात्मा खे यादि था करूं त असांजे मथां बृहस्पति जी दशा आहे, पोइ ओतिरो समय द्वापर कलयुग सत्य त्रेता में त हूंदी, द्वापर कलयुग में बि असांजी दशा सुठी हूंदी। अगरि हाणे असां 1 सेकंड बि बुरी स्वभाव संस्कार या कंहिं बि बुरी ॻाल्हि ते बवश थी करे कुझु बि सोचियो कयो, त ओतिरो उन साल में असांजी अलॻि अलॻि जो दशाऊं ॿुधाईंदियूं आहिनि उहो थींदो। त बाबा चए थो हितां जो 1 सेकंड ॿिया युगनि जे 1 वर्ष खां बि ज्यादा, हिन समय 1 सेकंड गवायो त सेकंड न, लेकिन ॾाढो समय गवाए छॾियोसीं। एतिरो महत्व सदा यादि रहे त हर सेकंड परमात्मा दुआयूं प्राप्त कंदा रहो। बाबा चए थो जेकी आत्मा सदा मूंखे यादि कंदी आहे न, हुनजी आत्मा में बुद्धि रूपी झोली परमात्मा सां लॻल हूंदी आहे, त हुनजी झोली परमात्मा जी दुआयुनि सां भरपूर रहंदी आहे। ये सूर झोली न कपिड़े जी न, बुद्धि रूपी झोली सां बाबा जी ज्ञान गुण शक्ति हर श्रीमत असांजी बुद्धि में सदा हाज़िर रहंदी। त अहिड़ी आत्मा वटि कॾहिं माया सां विकार बुरायूं या कंहिंजे बि कहिड़ो बि माण्हू उन सां कुझु ग़लति करे सघंदो न। हुनजी बुद्धि में परमात्मा जी दुआयूं आहिनि, परमात्मा जो ज्ञान गुण शक्ति आहे, वो तुरंत हुन सिचुएशन में पार करे छॾंदो हुनखे। बाबा चए त अहिड़ी आत्मा जे माया सां विकार बुराई परां खां ई भॼी वेंदी आहे। त सदा परमात्मा जी याद में रहंदासीं न, त कोई बि माण्हू कुझु बि उल्टो सुल्टो चइण करण या सोचे बि थो न असांजे बारे में, असां वटि अचण खां पहिरियों ई उहो डिॼी करे भॼी वेंदो। के माण्हू हूंदा आहिनि न, चवंदा आहिनि न मूंखे त डपु थो लॻे, कुझु ॻाल्हाइण में बि डपु लॻंदो, त उहो त हुनजी देह अहंकार देह अभिमान हूंदो आहे, या कोई खुदि खे अहिड़ो स्ट्रिक्ट रखंदो आहे। त कोई असां सां कुझु बुरो करणु चाहे थो, त अगरि असां परमात्मा जी याद में रहंदासीं न, त उहो बुरो करण वारो असांजे साम्हूं जीअं ई बुरो करणु ईंदो ऐं भॼी वेंदो, परां खां ई भॼी वेंदो। कॾहिं जॾहिं असां परमात्मा जी याद में सदा रहंदासीं, याद में रही करे कर्म बि करणो। वो तो भक्ति मार्ग में आ कि कोठी में वियो, जाप जपो, मालाएं पयो, पाठ करो, मूर्तियुनि जे अॻियां वियो त भगवान जी खे यादि था करो न। हिते हर कर्म कंदे हुए खुद खे आत्मा समझी परमात्मा खे यादि करणो। स्लोगन है जो आज्ञाकारी आहे वो बाप जी वो परिवार जी दुआनि जे पात्र ठहींदा। लौकिक दुनिया में भी थींदो न, जो ॿार हर आज्ञा मानंदो हुनखे सभिनि जी दुआयूं मिलंदियूं आहिनि, सभिनि जो आशीर्वाद मिलंदो। हिते जेकर असां परमात्मा जी आज्ञा ते हलंदासीं न, कोई बाबा चए तो मूंखे खुदि खे आत्मा समझी करे मूंखे यादि करो, विकार बुराइनि खे छॾो। अॼु बाबा असांखे चई कि कोई बि तव्हांखे कंहिंजी गिलानी करे उल्टी सुठी ॻाल्हियूं ॿुधाए, ॿुधजेव न ॿुधो, हुननि जे लाइ सुठो सोचो, नथा सोचे सघो त मूंखे यादि करो। अगरि इहा आज्ञा असां मञी वठी अॼु खां हाणे खां, त असांखे कंहिंजी दुआयूं मिलंदियूं, कंहिंजो आशीर्वाद मिलंदो, डायरेक्ट परमात्मा जो।
तो परमात्मा जो आशीर्वाद जे वठो जे हुनजी दुआयूं जे वठो जे वो जीवन में कभी ठहरी सकदो सदा उड़दो रहेंदो। ओम शांति। बाबा की याद करो।